बाबा असांजे ॿ सिपाहीदार आहिनि जेको हिकु सिपाही आगाणे जो यार सॼे ॻोठ खां उन जो कहिड़ो कमु रे तो सवारे के विहारी वो एसएसए खे चयो हटा एसएसए खे चयो एसपी साहब खे चयो वो हटायो एसएसए खे चयो त वो हर रोज जे अचे थो त उते आगाणे ॾे हलियो थो वञे आगाणे सां मिली गिली असांजे दुश्मन कम जो एड़ो तेरे कम जो भाऊ एड़ो कम जो ही ना है गड जो है बाबा 5 मिनट का पोता गुमता थी वणो मेहरबानी वक्त की बात वक्त है सच बताने का साफ खपे मुंहिंजो पुटु शहीद थी वियो संडू शहीद थी वियो भाउ शहीद थियो सौटु शहीद थी वियो ॿियो मासात शहीद थियो 9 धकीन हिकु अगवा थी वियो राति उनखे छॾियो अथऊं अञा असां सां वरी 3 एसएसए पकड़िया आहिनि उन्हनि खां लख रुपया वठी छॾे ॾिनूं अथई 3 ॾींहं असां सां अहिड़ो ज़ुल्म आहे कासाईअ वारी कार कयूं थी वञे अॼु ताईं को ॿधो न आहे कंहिंजो घर न लथो आहे को ॾियाइजी न आयो आहे 5 शहीद थी विया 9 माण्हू धकीन अञा इन खां वधीक असां सां कहिड़ो ज़ुल्म थिए कुझु सियासी पार्टीअ वारा असांजा ई हुननि जी पार्टी आहिनि जेके असांखे माराइनि था कुहराइनि था असांखे इंसाफ़ खपे बिलावल भुट्टे खे अर्ज़ु आहे अदी फरियाद टालपुर खे आसपास ज़रदारीअ खे ॾियाइजी एसपी असां लाइ को क़दम न खयूं आहे हिन महिल ताईं 5 असांजा शहीद थी विया 9 माण्हू धकीन हिकु अगवा वारे खे राति छॾियो अथऊं वञी जनाज़ो पढ़ को ऑफिसर न आयो आहे असांजे लड़ी ॻोठ में न का हिफ़ाज़त कई वई आहे हिकु मोकिलनि था 2 पुलिस वारो जेको वञी असांजे चौकीअ तां आगाणनि सां वञी कचहरी करे थो शर आहे उहो क़ौम जो हर रोज़ उते अचे थो 1 किलोमीटर वञी उन सां असांजी चौकी ख़ाली करे असांजूं रिपोर्टां उन्हनि खे ॾिए थो असां सां एॾो नाहक ज़ुल्म आहे इहा कहिड़ी अदालत आहे सियासी माण्हू ई असांखे माराइनि था सियासी माण्हू ई छॾाइनि बि उहे था हर शइ उहे था असां सां ज़ुल्म आहे चाचा ॻाल्हि जी बाबा असां तव्हां सां गॾु न पहिरें ॾींहुं खां तो सां गॾु आहियूं न माण्हू कहिड़ा वठा थी साहब माण्हू तो वठा आहिनि घणा माण्हू वठा असांजो बि वार से हिकिड़ो मिंट बीहो असां बि वार से असां कहिड़ी इंसाफ़ असांखे थोरो ई तव्हां ॿुधायो मायूं खयूंसीं अदाए से जो अचे थो रतो दरो उन्हनि असांखे छो था ॿुधाए अबा तव्हां सां असां गॾु आहियूं न तव्हां मज़लूम गॾु कहिड़ा हाणी व्यक्तियूं था ॾेखारनि असां इंसाफ़ लाइ वेठा आहियूं न इंतिज़ामिया असांजो रोड ते त वेंदा आहिनि मेरी पहचान वक्त की बात को सब्सक्राइब करें और कमेंट करें।